मुझे राज में जेको पिन्नण जड़ो भी थी हो न तो करम खान कन खोले बुधी छट जे गैरत हुदन तो दो जड़े दुश्मन जे दर ते पिन्नण लाइ भी न वेंदा। बचल खान मां तुझो दुश्मन ना आहियां, तुझो दोस्त आहियां। अखियूं खोल, डिघी नजर कर। बच्चल खान जो दोस्त तो जड़ो न थो थी सके, तो दुश्मनी कई आहे मूंसां। ऐं हा हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, असांखे दुश्मन सां खूब निभाइणींदो आहे। दुश्मन दुश्मन मां तुझो आहियां त कोन, पर जेकॾहिं दुश्मन तो समझी त पोइ मां बि करम खान आहियां, करम खान। रुपए रुपए जो हिसाब कंदो साईं, करम खान जे कर खां रब बचाएव। पर जड़ा प्रकार थव न तांजो बचण ॾाढो मुश्किल आहे। वीराणा ॻोठ जे पखीअ खे बि ख़बर न पए त को कादर जो क़त्ल थियो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।